अवल भी चयो हाणे भी चवां थो, औरतूं ॾाढी जल्दबाज़ियूं कंदियूं, मार जदी वेंदियूं। यकीन नथो अचेव त वरी बि ॾिसंदा हलो। बहरहाल ख़बर न आहे त अलाए कौं महीनो आहे। मां 23 दिसंबर ते वीडियो चाढ़ियो, सभु ख़बरवार करे छॾियो। हे औरत हज़रात, मदीने वारे साईं जी मेड़ तो ॼां, ग़लति क़दमनि खां रोक जेके तव्हांजा वॾा 100 सालनि खां इज़त बचाईंदा था अचनि। तव्हां औरतुनि जे करे पंहिंजी इज़तुनि खे ज़लील थींदे था ॾिसनि। भॼी शादी करण इहा शादी न आहे। भॼी शादी करण इहा शादी न आहे। मोहम्मद जे सजदे जो कसम आहे, या क़यामत आहे। यकीन नथो अचे त औरत तूं आ बिस्तर जी शौक़ीन जो गैर मर्द खे बि न ॾिठई, पंहिंजे घर वारनि जी इज़त खे बि न ॾिठई। 100 सालनि वॾनि खां वठी इज़त उन खे मिटी में विझी वईं। हम बिस्तरी जो शौक़ीन औरत लख जी शल लानत हूंदई। बसि एतिरो चवंदुमि, भॼी शादी करण इहा शादी न आहे, या तुंहिंजे घर वारनि जी रब जी इज़त जो कसम क़यामत आहे।